खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो ॻोठ वईयो दड़ो में हर साल जीअं हिन साल बि श्री रामा पीर जे मेले जी यात्रा जे लाइ यात्रियुनि पारां पैदल यात्रा कई वई है, जेको दड़ो खां टंडो इलियार जे रामा पीर जे मंदिर में पहुचण बाद पंहिंजी पुॼाणी ते पहुचंदी। इन मौके ते यात्रियुनि जो चवणु आहे त असीं हर साल वांगुरु हिन साल बि श्री रामा पीर जे मेले जे लाइ वईयो दड़ो खां पैदल यात्रा कढंदा आहियूं। असीं 2 ॾींहंनि में टंडो इलियार जे रामा पीर जे मंदिर में पहुची पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।